अहम ख़बर ॾींदा हलूं टंडोजाम में ज़हरीलो शराब पीअण सबब फौतगियूं रुकिजी न सघियूं आहिनि। वधीक हिकु नौजवान फोत थी वियो आहे। अव्हां खे अपडेट करे रहिया आहियूं। मूसा खटियाण जो रहवासी जान मोहम्मद ज़हरीलो शराब पीअण सबब फोत थी वियो आहे। कचो शराब पीअण सबब माण्हुनि जे फोत थियण बावजूद पुलिस को तहरुक न वरितो आहे, जॾहिं त DIG हैदराबाद जी जोड़ियल कमेटी बि को ॿूटो ॿारे न सघी आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया टंडोजाम बाबति अव्हां खे अपडेट करे रहिया आहियूं। टंडोजाम में ज़हरीलो शराब पीअण सबब फोतिकिन जो जेको आहे अंग रुकिजी न सघियो आहे। वधीक हिकु नौजवान फोत थी वियो आहे। मूसा खटियाण जो रहवासी जान मोहम्मद ज़हरीलो शराब पीअण सबब फोत थी वियो आहे। कचो शराब पीअण सबब माण्हुनि जे फोत थियण बावजूद पुलिस को तहरुक न वरितो आहे, जॾहिं त DIG हैदराबाद जी जोड़ियल कमेटी बि को ॿूटो न ॿारे सघी आहे। टंडोजाम में ज़हरीलो शराब पीअण सबब फोतिगियूं रुकिजी न सघियूं आहिनि। वधीक हिकु नौजवान फोत थी वियो आहे। मूसा खटियाण जो रहवासी जान मोहम्मद ज़हरीलो शराब पीअण सबब फोत थी वियो आहे।